जी दोस्तों, अव्हांखे भली कार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तो, असां अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं सिंध धरतीअ जे अज़ीम शख़्सियतुनि जे बारे में मालूमाती वीडियोज़। अहिड़ीअ रीति अॼु बि असांजो वीडियो सिंध जे हिकु अज़ीम शाइर इब्राहिम मुंशीअ जे बारे में आहे। सिंध जे नामियारे अवामी शाइर इब्राहिम मुंशीअ जो जनमु 15 जनवरी 1934 ईस्वीअ ते ॻोठ जिनहाण सूमरे तालके ऐं ज़िले टंडे मोहम्मद ख़ान यानी अॻूणे ज़िले हैदराबाद में थियो। इब्राहिम मुंशीअ जे वालिद जो नालो मोहम्मद इसहाक़ सूमरो हो, जेको कुड़मत कंदो हुयो। गुरबत जी हालत में बि हिन पंहिंजे पुट इब्राहिम मुंशीअ खे मुला मकतब में पढ़ण लाइ छॾियो। अञा चोथों दर्जो सिंधी मस पढ़ियो त मार्च 1945 ईस्वीअ में संदसि पीउ वफ़ात करे वियो। घर जे 8-9 भातियुनि जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी पियो। उन करे इब्राहिम मुंशी 5 दर्जा सिंधी पास करे महिनत मज़दूरी करणु शुरू कई। हिन ॾुखियनि हालतुनि खां मुतासिर थी 1949 ईस्वीअ में शाइरीअ जी शुरूआति कई। इब्राहिम मुंशीअ जो पीउ पिणु शाइर हो ऐं मौलूद बि चवंदो हो। मथसि उन जो बि काफ़ी असरु हो। इब्राहिम मुंशीअ शुरू में रोमानवी शाइरी कई ऐं काफ़ियूं चयूं। शाइरीअ वसीले हेठें तबिके जी नुमाइंदगी करणु लॻो। हू पंहिंजी शाइरी तरन्नुम सां पढ़ंदो हो। 1960 ईस्वीअ धारे शेख अयाज़ जी इनकलाबी शाइरीअ खां मुतासिर थियो। 1965-66 ईस्वीअ में माहवार रूह रिहाण में संदसि शाइरी छपी। संदसि शाइरीअ जो पहिरियों मजमूओ पैगाम मज़लूम 1970 ईस्वीअ में छपियो। संदसि ॿियो मजमूओ वॻ जा वरियाम 1971 ईस्वीअ में छपियो। 1985 में प्रेमनगर पब्लिकेशन पारां संदसि शाइरीअ जो टियों मजमूओ गोंदर वेंदा गुज़री छपियो, जंहिंजो पेश लफ़्ज़ मोहम्मद इब्राहिम जोयो लिखियो। 1991 ईस्वीअ में संदसि चोथों मजमूओ धरती दीन धर्म शाया थियो। संदसि शाइरीअ जो 5हों मजमूओ धोरे ॾींहं धाड़ा 1995 ईस्वीअ में छपियो। 6हों मजमूओ अखर अखर खे अख रोशनी पब्लिकेशन पारां 2006 में छपियो ऐं 7हों मजमूओ छपर छिमिर छांवरो छपजी चुका आहिनि। हिन अवामी ऐं इनकलाबी शाइर 31 जुलाई 2003 ईस्वीअ ते डॉक्टर कुर्बान चने वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे मां डॉक्टर इनायत हुसैन लगारीअ जी निगरानीअ में तहक़ीक़ी मुकालो लिखी PhD कई आहे। जी दोस्तो, त हीअ हुई मालूमात सिंध जे भलोड़ शाइर अवामी ऐं इनकलाबी शाइर इब्राहिम मुंशी जे बारे में। उमेद कयूं था त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। जीए सिंध। जय झूलेलाल।